आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त मदई जे ईदगाह मेले जे अरबी मस्जिद में फ़कीर अब्दुल करीम कासमी जी मेज़बानी में मुर्शिद मुरबी मियाँ साईं बादशाह जो उर्स मुबारक मल्हायो वियो। उन सिलसिले में ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो एहतमाम पिणु कयो वियो। उर्स मुबारक वारी तकरीब में मदरसा फैज़ान कासमी जे मुदीर आला कारी हाफ़िज़ मोहम्मद शरीफ जूणे जो कासमी, फ़कीर मोर मक्सी, फ़कीर मदन अली कासमी, फ़कीर इलाही बख्श भुट्टो, कमांडो पांवर इताद ज़िले शिकारपुर जो सदर डॉक्टर नियाज़ पांवर, साफ़ी ज़मीर गांगरो समेत वॾे तइदाद में शहरिन शिरकत कई। वधीक अॻुवाणनि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हिन रीत भी पंहिंजा वीचार वंडिया। बाबा ये फी सबीला ख़ैरात हुई जो कि मुर्शिद मुरबी मियाँ साईं बादशाह अले रहमत जो उर्स मुबारक हो। उनजी 19वीं तारीख़ हुई। 21वीं तारीख़ साईं मुर्शिद मुरबी जे असां ख़ैरात कई आहे। मुर्शिद करीम जो उर्स हुयो। फी सबीला ख़ैरात हुई जंहिंमें असां पाड़े वारनि खे दोस्तनि खे ॿुधाए करे ही फी सबीला असां कयो आहे। जीअं त असांजो साईं मशहूर वारे जो साईं जंहिंजो वॾो फैज़न साईं जंहिंजो साईं मियाँ अली मोहम्मद साईं जंहिंजो लक़ब आहे साईं मियाँ साईं बादशाह, उनजो अॼु 22 उर्स मुबारक हुयो, जंहिंजी यादि में असां हिते जमात खे इकट्ठे कयोसीं। कुझु नातियूं थियूं, ख़तीब आया, उन्हनि साईं जंहिंजे ज़िंदगी मुबारक ते रोशनी विधी ऐं उन्हनि खे असां निगाह शरीफ़ कयोसीं साईं जंहिंजी ईसाले सवाब जे लाइ, साईं जंहिंखे असां पहुचाइण जे लाइ जेकी असांजी वसियत हुई, जेतिरो अलाह साईं असांखे ॾिनो, असां तमामु पंहिंजे भाइरनि खे पंहिंजे महले वारनि खे गॾु कई साईं जंहिंजो हिते उर्स मुबारक मल्हायोसीं। अलाह जा अहसान जो शुक्र सां साईं जंहिंजो उर्स मुबारक थी वियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं पाड़े में असांजो फ़कीर साईं उर्स मुबारक कई, जेको वॾो साईं जो मशहूरिन वारो उहो 22 उर्स मुबारक हो। उन्हनि इहा शइ कयो अथनि माना जेको पाड़े वारा फ़कीर जेके बि आहिनि ओड़ो पाड़ो क़ुर ख़ानी कयो अथनि। क़ुर ख़ानी खां पोइ तकरीर कयो अथनि जेके साईं जे नाले, त उन खां पोइ हिननि माना ख़ैरात कयो अथनि। फी सबीलिल्लाह इहो नंगर नियाज़ सभिनि खे विराए ॾिनो। ओड़े पाड़े ग़रीब मिसकिन सभिनि खे माना घरनि में बि पहुचाए अथनि, घरनि में बि ॾिनो अथनि। इहो हिकु माना वॾी ॻाल्हि आहे त माना हिननि इहा कया अथनि। असां इहो थो चए जेके मदे जी ज़िलो शिकारपुर में अॻे माना मशहूरु हूंदो, हाणे सचाई न्यूज़ तव्हां ॾिसो कराची त हाणे मशहूरु थियो आहे। इन जे इन तव्हां ॾिसो माना जेके बि ऑफिसर आहिनि वॾा माण्हू उहो माना पसंदि था कनि त सचाई न्यूज़ माना असांजो कोई बि ख़बर वठे जा असां उन्हनि खे इंटरव्यू ॾियनि। अहिड़ा के माण्हू जेके इंटरव्यू ॾियण जे लाइ तयारी कोन, उहो सचाई न्यूज़ वारा वञी उन्हनि खे इंटरव्यू वठंदा। इहो वॾी ॻाल्हि आहे, असांजो फ़ख़ुरु था कयूं जेको ज़िले शिकार में हिकु माना ॻोठ में मदे जी में हिकु माना थी अचे इहा सचाई न्यूज़। इहो माना वॾी ॻाल्हि माना दुनिया ताणी पहुचाइण। असां इहो था चवनि दुआ था घुरनि इंशाअल्लाह अॻिते वधे, असां सभिनि जो इहो दुआ आहे। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।